मौसमियात खाते सुभाणे कराची शहर में तेज़ बरसात जी अक्कथी कंदे ॿोॾि जो इम्कान ज़ाहिर करे छॾियो आहे। मौसमियात खाते जे तर्जुमान अंजुम नज़ीर मूजिब कराची में सावणी सिस्टम डीप डिप्रेशन जी शिदत सां बरक़रार आहे। डीप डिप्रेशन सामुंडी तूफ़ान बणजण खां अॻु जी हिकु स्टेज आहे। तर्जुमान मूजिब बरसात जो सिस्टम ज़मीन ते मौजूदु आहे, जंहिंजो मर्कज़ थरपारकर में आहे। एतिरी वॾी शिदत जे सिस्टम में 60 खां 70 किलोमीटर फ़ी कलाक जी रफ़्तार सां हवाऊं लॻी सघनि थियूं। अंजुम नज़ीर चयो त सावणी जो इहो सिस्टम तेज़ बरसात जो सबबु बणिजी सघे थो। ॿिनि पहिरनि जो कराची में तेज़ बरसात पइजी सघे थी। सुभाणे इहो सिस्टम जे भरिसां गुज़रंदो। सुभाणे कराची जी सूरतहाल वधीक ख़राब थी सघे थी। तर्जुमान वधीक ॿुधायो त सुभाणे कराची में तेज़ बरसात पइजी सघे थी। शहर में इंफ्रास्ट्रक्चर ख़राब थियण सबबु रोडनि ते ॿोॾि जो इम्कान आहे। हेठाहिनि वारनि इलाइक़नि में पाणी जमो थी सघे थो। शहरी कचे इंफ्रास्ट्रक्चर खां परे रहनि। तेज़ बरसात जी सूरत में घरनि अंदर ई रहनि। हिन ॿुधायो त समूरे स्पेल जे दौरान कराची में 100 मिलीमीटर खां वधीक बरसात पइजी सघे थी। असां हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा हलूं त मौसमियात खाते कराची में तेज़ बरसात जी अक्कथी कंदे सुभाणे शहरियुनि खे एहतियात करण जी सलाह ॾिनी आहे।